الذاكرين والشاكرين والحمد لله رب العالمين. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا نبينا مولانا محبوبنا محمد وبارك وسلم. صلوا عليه. ربنا تو رام فرما مصطفیٰ کے واسطے بخش مجھو کل کچایوں مصطفیٰ کے واسطے چین وہی ساری صدم بے چین آئے زندگی بے چین آئے زندگی چین کرموں کے عطا تو چین کرموں کے عطا تو مصطفیٰ کے واسطے ربنا تو رام فرما مصطفیٰ کے واسطے بخش مجھو کل خطایوں بخش مجھو کل کچایوں مصطفیٰ کے واسطے ربنا تو رام فرما مصطفیٰ کے واسطے کہیں کین جی زندگی دے نیک کرموں کے کریم نیک کرموں کے کریم لاہے جرمن جی سزا تو لاہے دوہن جی سزا تو مصطفیٰ کے واسطے بخش مجھو کل خطاؤں مصطفیٰ کے واسطے آتی ہے بدکار ماتب امتی احمد سندو امتی مصطفیٰ سندو میں درجو کر گدا تو میں درجو کر گدا تو مصطفیٰ کے واسطے ربنا تو رام فرما مصطفیٰ کے واسطے بخش مجھو کل خطایوں بخش مجھو کل کچایوں مصطفیٰ کے واسطے ربنا تو رام فرما مصطفیٰ کے واسطے. شوق محبت درود شریف. اللهم صل على سيدنا نبينا مولانا محبوبنا محمد وبارك وسلم. صلوا عليه. بعد الحمد والصلاة نهایت واجب تعظیم صد احترام معزز मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, अॼु जो ही प्रोग्राम ईसाल सवाब जो प्रोग्राम आहे. असांजे उन प्यारे मरहूम खे ईसाल सवाब पहुचाइण लाइ हिन प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो आहे. मुंहिंजा दोस्त अजीज़ अहिड़नि जलसनि में अचण अहिड़नि जॻहनि ते पहुचण असांजे लाइ उन पंहिंजे मरहूम जे अज़ीज़नि उनजे औलाद उनजे रिश्तेदारनि सां हमदर्दी बि हूंदी आहे, त उन सां गॾोगॾु असां ई तुंहिंजे लाइ इबरत बि हूंदी आहे. अॼु उन शख़्स जो उहा शख़्सियत जेका नाले जे एतबार सां ऐं ज़ाहिरी कदो काठ जे एतबार सां कदावर शख़्स थी, अल्लाह ताला उनखे इज़त ॾिनी ही असां ई तुंहिंजे दरमियान हो. अॼु उहो माण्हू असां ई तुंहिंजे विच मां हलियो वियो. जेको असां सां गॾु हलियो, जेको असां सां गॾु वेठो, जेको असां ई तोसां गॾु घुमियो, उहो अॼु असां ई तुंहिंजे दरमियान न आहे. अॼु उनजे असां ही ईसाल सवाब जो प्रोग्राम मनायो आहे. मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सुभाणे असां ई तुंहिंजे मथां सां इहो ॾींहुं ईंदो जो सुभाणे असां ई तुंहिंजे ताजत ते बि हीअ माण्हू वेठा हूंदा. इहो सिलसिलो आहे ज़िंदगीअ जो, इहो हलणो पवंदो, हितां लाॾाणो करणो पवंदो. लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेका शइ कम जी आहे उहा इन ॻाल्हि जे मथे गौर करिणो आहे. असां ई तोखे बि इन जहान मां हलणो आहे.
असाई तोखे बि ॾाढाणो करिणो आहे असाई तूं दुनिया में घणो माल गॾु कयूं था घणो दौलत गॾु कयूं था घणो हित रखूं था पर उन आख़िरत वारे सफ़र जे लाइ असाई तो अलाए केतिरो समर गॾु कयो आहे मुंहिंजा दोस्त बि दही नफ़्सा नफ़्सीअ जो दौर आहे मुंहिंजा दोस्त बि दही अहिड़ो दौर आहे जंहिंमें अॼुकल्ह ईमान कोन रहियो आहे ही जेके मुसीबतूं आहिनि ही जेके तकलीफ़ूं आहिनि मुंहिंजा दोस्त बि दही के तकलीफ़ूं हे के बरसातूं जेके मौसमी कोन आहिनि आउं बि सम्झां थो तव्हां बि सम्झो था असांजा जेके पका पोड़ा वॾा आहिनि उहे बि सम्झनि था लेकिन मुंहिंजा दोस्त बि दही जेके मुसीबतूं आहिनि इहे असां तुंहिंजे अमलनि जे करे आहिनि मां जेका अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां जेका आयत पढ़ी आहे उन जो मुख़्तसर तर्जुमो ऐं तशरीह खां उन खां बाद में मौज़ूअ ते अचां थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत पंहिंजे कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो आहे अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम يقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان अल्लाह फरमातो जेके बाद में अचण वारा आहिनि जेके अॻु में हलिया विया आहिनि असांजा अज़ीज़ रिश्तेदार मुस्लमान ईमान वारा वली बुज़ुर्ग सहाबा जेके सभु असां खां पहिरियां हलिया विया आहिनि अल्लाह तबारक व तआला फरमातो तव्हां पोयां अचण वारा जेके आहियो कोना जे पोयां जेके बचण वारा आहियो पोयां जेके रहण वारा आहियो उन्हनि जे लाइ उन पंहिंजे प्यारनि अज़ीज़नि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरो अल्लाह फरमातो उन्हनि जे बख़्श जी तव्हां दुआ घुरो उन्हनि जे लाइ तव्हां सुठियूं दुआऊं घुरो अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत जो इहो तरीक़ेकार हूंदो आहे त असां पंहिंजे प्यारनि जे लाइ ख़त्मा बि पढ़ंदा आहियूं क़ुर बि पढ़ंदा आहियूं दुआऊं बि घुरंदा आहियूं ऐं उन्हनि जे लाइ ख़ैरो ख़ैरात बि कंदा आहियूं इहो अल्लाह तबारक व तआला जे हिन फरमान जी रोशनी में आहे लेकिन मुंहिंजा दोस्त इहे सभु सुठियूं शयूं आहिनि इहे करणु खपनि ऐं उनजो हक़ बि आहे त हू जेको पंहिंजे माल मां कुझु छॾे वियो आहे उहो हुनजे औलाद खे ख़र्च करण खां बाद हुनजे वस जे मथां ख़र्च करण खां बाद हुनजे तजहीज़ तक़सीर जे मथां ख़र्च करण खां बाद जेकॾहिं उनजो को माल बचियलु आहे त उन मां अल्लाह जे राह में ख़र्च करणु खपे हुनजे लाइ दुआऊं करणु खपनि हुनजे लाइ क़ुर पढ़णु खपनि लेकिन मुंहिंजा दोस्त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकत इरशाद फरमायो आहे त हुनजे लाइ सुठा कम बि कयो पर इंसाननि में इहा आदत हूंदी आहे इंसान इन आदत खां मजबूर आहे फितरत खां मजबूर हूंदो आहे त उहो इंसान के तारीफ़ बि कंदा पर के गिलाऊं बि कंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ग्रामी इरशाद फरमायो त केरु वफ़ात करे वञे थो उन जे लाइ उन खां पुठियां उन जूं तारीफ़ूं कयो उन जूं गिलाऊं न कयो इंसान उन खां खताऊं थींदियूं आहिनि बशरी तक़ाज़ा उन खां ग़लतियूं थींदियूं आहिनि हर हिकु इंसान ग़लतीअ जो पुतलो हूंदो आहे हर इंसान खां ग़लती थींदी आहे केर बि मासूम कोन आहे अल्लाह जा वली आहिनि उहे बि महफ़ूज़ आहिनि मासूम सिर्फ़ु जेकॾहिं आहिनि त उहे अल्लाह जा नबी आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असां ख़ता जा पुतला आहियूं आउं बि गुनाहगार आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साईं तोखे पंहिंजे गिरेबान में जांचणु खपे जंहिं महिल असीं कंहिंजी गिला कयूं था कंहिंजे तरफ़ आङुर खणूं था पंहिंजे ज़िंदा भाउ जे तरफ़ आङुर खणूं था या पंहिंजे वफ़ात शुदा भाउ जे तरफ़ आङुर खणूं था उन वक़्तु असां ई तोखे पंहिंजे गिरेबान में जांचणु खपे असीं तूं केतिरा सचा आहियूं छा असां ई तोखे ऐब कोन्हनि जो कंहिंजा ऐब पिया उगारियूं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत इरशाद थो फरमाए अल्लाह फरमातो जेकॾहिं तव्हांजो भाउ हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे पोइ मुस्लमान दुनिया खे छॾे वियो आहे त उनजे लाइ पंहिंजे दिलि में कीनूं न रखो उनजे लाइ बुग़्ज़ दिलि में न रखो जेको ईमान वारो आहे उनजे लाइ तव्हां को बि दिलि में अदावत न रखो असीं तूं अॼुकल्ह जेको मुआशिरो असांजी तुंहिंजो मां हुन मुआशिरे जी ॻाल्हि करे रहियो आहियां तव्हां बि इन ई मुआशिरे जा फ़र्द आहियो मां बि इन ई मुआशिरे जो फ़र्द आहियां असां तूं पाण खां पुछूं असीं पंहिंजनि जेके ज़िंदनि खे त हूअ कोन था छॾियूं पर फोत शुदा जूं केतिरियूं गुनाहूं कयूं वफ़ात करे वियो पोइ चवंदा सही हीअं बि कंदो हो हीअं बि कंदो हो अहिड़ो अहिड़ो अरे मुस्लमान तोखे सुभाणे न हलणो
तू को पाक कोती आई जो जी तू गिला करे रहियो आहे ओ मुसलमान सुभाणे इन ही सब्र जो मुखे तो थे राई कयो आ अल्लाह तबारक व तआला फरमाए तो ता उनन की गिला न कयो तो ता जो रब जेको आ मेहरबान आहे ता जो रब शफीक आहे अल्लाह तबारक व तआला या तरगीब भी पानी तो दे अल्लाह तबारक व तआला के पांची इन लफ्ज़न में तारीफ तो फरमाए अल्लाह ताला फरमाए तो रब्बना इन्नका रऊफुर रहीम जे इंसान जी ता गिला कयो था जे इंसान जी ता शिकायत कयो था जेको दुनिया खां हलियो वियो आहे ता उन जूं त गिलाऊं कयो था पर तव्हांखे इन राह ते सफ़र करिणो आहे इन वाट ते हलणो आहे थी सघे थो अल्लाह तबारक व तआला उनखे माफ़ करे छॾे पर तुंहिंजी गिलान जे करे अल्लाह ताला तुंहिंजी गिरफ़्त न मथां करे इन जे करे अल्लाह फरमायो आहे ईमान वारो अव्हां जो रब जेको आहे उहो शफ़ीक बि आहे त महिरबानी बि आहे अल्लाह फरमाए थो तव्हां जूं केतिरियूं कोताहियूं आहिनि तव्हां जूं केतिरियूं ग़लतियूं आहिनि तव्हांजा केतिरा ॾोहा आहिनि असांजी तुंहिंजा ॾोहा असांजी तुंहिंजे साम्हूं आहिनि जेकॾहिं रब जी शफ़क़त ऐं रहम शामिल न हुजे हा त मुंहिंजा दोस्त बि असांजो हाल क़ौम हूद खां इलावा कोन आहे क़ौम नूह खां बि वधीक बुछड़ो आहे क़ौम लूत खां बि वधीक बुछड़ो आहे मुंहिंजा दोस्त बि जेके क़ौमूं तबाह थियूं आहिनि इहे पंहिंजे बद अमालनि जे करे तबाह थियूं आहिनि ओ मुंहिंजा दोस्त बि असीं बि अॼुकल्ह कोन बद अमालनि में घिरी चुका आहियूं हे जेके मुसीबतूं ईंदियूं आहिनि हे जेके तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में मुतअद्दिद जॻह ते हुन जो ज़िक्र फरमायो आहे अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं इंसान बदअमालियूं कंदो आहे अल्लाह जे राह खां मुंहुं मोड़ींदो आहे अल्लाह जे नबीअ खां मुंहुं मोड़ींदो आहे अल्लाह तबारक व तआला हुन जे मथां सख़्तियूं आणींदो आहे हुन जे मथां तकलीफ़ूं आणींदो आहे अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम हिकिड़ी जॻह ते इरशाद फरमायो आहे وضرب الله مثلا قرية كانت آمنة مطمئنة يأتي رزقها رغدا من كل مكان अल्लाह ताला फरमातो हिकिड़े इलाइक़े वारनि जो तव्हांखे मां मिसाल थो पेश कयां हिकिड़े ॻोठ वारनि जो अल्लाह फरमातो तव्हांखे मां मिसाल थो पेश कयां अल्लाह फरमातो ईमान वारा उहे इत्मीनान वारा उहे ॾाढा ख़ुशि हुया अल्लाह ताला उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां रिज़्क़ अता फरमाईंदो अल्लाह ताला उन्हनि खे हर तरफ़ सां उनजो रिज़्क़ कुशादो फरमायो अल्लाह ताला उन जे मथां रिज़्क़ जा महिरबानियूं फरमायूं दरवाज़ा खोले छॾिया पर उन्होंने छा कयो अल्लाह ताला फरमातो फसफरत बिअनउमिल्लाह फअज़ाक़ अल्लाहु लिबासल जूइ वल खौफ बिमा कानू यसनऊन उन नाशुक्री कई तेरी नाशुक्री कयूं अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र के छॾे ॾिनऊं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत के छॾे ॾिनऊं उहे काफ़रनि वारा कम शुरू करे छॾियाऊं उहे मुशरिकनि वारा कम शुरू करे छॾियाऊं गिलाऊं शुरू करे छॾियाऊं मुसलमाननि जा हक़ खाइण शुरू करे छॾियाऊं मज़लूमनि जे मथां ज़ुल्म करणु शुरू करे छॾियाऊं ज़िना आम करे छॾियाऊं बेहयाई आम करे छॾियाऊं तमाम जॾहिं इहे ॻाल्हियूं आम थी वयूं अल्लाह तबारक व तआला फरमाए थो अल्लाह ताला उन्हनि खां पंहिंजी इनाम उहे पंहिंजूं महिरबानियूं हुन खां कटे छॾी असांजी तुंहिंजे मथां थोरी महिरबानियूं आहिनि छा असीं तूं पंहिंजे गिरेबान में जागियो मूं ई तुंहिंजा जेके कम आहिनि तूं बि शामिल आहीं आउं बि हिन में शामिल आहियां इन ई माशरे जा इन ई क़ौम जा फ़र्द आहियूं जेकॾहिं मूं ई तुंहिंजे कमनि जी असुल जेके असांजी तुंहिंजा करतूत आहिनि असांजी तुंहिंजे कमनि जी जेकॾहिं दुनिया वारनि खे ख़बर पवे ख़ुदा जो कसम आहे असांजी तोसां दुनिया हथ कोन मिलाए पर क़ुर्बान वञा उन रब जे ज़ात जे मथां जेको असांजी तुंहिंजे ऐबनि खे लिकाए वेठो आहे असांजी तुंहिंजे गुनाहनि खे लिकाए वेठो आहे असांजी तुंहिंजे मथां सतारी करे वेठो आहे असांजी तोखे ढके वेठो आहे उन रब जे बारगाह में इहो ई अर्ज़ु आहे अल्लाह तबारक व तआला जे दुनिया में असांखे ढकियो आहे ओ मौला करीम आख़िरत में बि असांखे तूं ढकजां
अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकत इरशाद फरमायो वो जॾहिं उन्हनि अल्लाह जे राह खां मुंहुं मोड़ियो नाशुक्री उन्हनि कई उन अल्लाह तबारक व तआला जे राह खे छॾे ॾिनो नबीअ जे तरीक़े खे छॾे ॾिनऊं अल्लाह तबारक व तआला जी जॾहिं नाफ़रमानी उन्हनि कई अल्लाह तबारक व तआला फरमाए थो पोइ मां उन्हनि खे बुख ऐं ख़ौफ़ जो लिबास पारायो बुख ऐं ख़ौफ़ जो लिबास बुख ऐं ख़ौफ़ जो लिबास छा आहे उहो त वॾो कहर आहे वो अल्लाह तबारक व तआला जे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में अचे थो जॾहिं उन्हनि कुफ़ार ऐं मुशरिकनि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुश्मनी रखी अल्लाह जे नबीअ जी तरफ़ रुजू करणु छॾे ॾिनऊं अल्लाह जे नबीअ जी मुखालफ़त शुरू कयाऊं अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जी मुखालफ़त शुरू कयाऊं क़ुरान जी मुखालफ़त शुरू कयाऊं जॾहिं दीन खां इनेराफ़ी कयाऊं अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां 7 साल कहत नाज़िल फरमायो उन्हनि जी हालत इहा थी जो उन्हनि जो जेको जिस्म हो उनजी जेका खल हुई उहा उनजे जिस्म सां चपड़ी वई उनजे बुख जो इहो हाल हो हदीस शरीफ़ में अचे थो उनजी इहा वञी हालत थी बुख ऐं ॾुकार जे करे मुश्किलात जे करे जो उहे मुर्दा जानवरनि जो सुकल गोश्त खाइणु शुरू कयो करे हद ताईं हदीस में लफ़्ज़ अचनि था जो उहे बुख खां जानवरनि जा वार खाईंदा हुआ अंदाज़ो लॻायो एतिरो ज़ुल्म छो उन्हनि अल्लाह हुनजे नबीअ खां मुंहुं मोड़ियो त मुंहिंजा दोस्त जॾहिं इंसान अल्लाह हुनजे रसूल खां मुंहुं मोड़ींदो आहे अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे छॾींदो आहे जॾहिं मुआशरे में बेहयाई अचे वेंदी आहे बुराई अचे वेंदी आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत उन्हनि जे मथां कहत नाज़िल कंदो आहे असां सोचींदासीं कहत त धिक्कार हूंदो आहे मथां मींहं जूं बारियूं आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मींहुं त आयो बरसात वसी लेकिन जॾहिं असांजा ईमान दुरुस्त हुया त इहो मींहुं असांजी तुंहिंजे ज़मीन जे मथां वसंदो असांजी तुंहिंजे जबलनि जे मथां वसंदो हिन मींहं में छा थींदो गाह फुटंदो हिन मींहं मां सब्जियूं उगंदियूं हिन मींहं मां अनाज फुटंदा हिन मींहं मां असांजी तुंहिंजा जानवर जेके थुल्हा थींदा हिन जानवरनि में इज़ाफ़ो थींदो असांजी तूं ख़ुशि थींदासीं त रब तो मींहुं वसायो लेकिन अॼु बि मींहुं आहे अॼु बि सैलाब आहे अॼु बि इहो ढोरनि में पाणी आहे जेको पाणी ॾिसी करे असीं तूं ख़ुशि थींदासीं जेको कचर ॾिसी करे असीं तूं ख़ुशि थींदासीं अॼु जेकॾहिं कचर ॾिसूं था जेकॾहिं ॾही ॿुधूं था जेकॾहिं चोरे जो आवाज़ ॿुधूं था जेकॾहिं पाणीअ जो आवाज़ ॿुधूं था असांजी तुंहिंजे मथां ख़ौफ़ तारी थो थी वञे छा ॻाल्हि आहे अॼु बि असीं तूं चऊं था भई फिलाणो अहिड़ो आहे कल्ह हिकिड़े माण्हू मूंखां पुछा कई साईं असां ॿुधो आहे तूं बि ॿेले जे तरफ़ ईंदो आहीं त शायदि हिकिड़ी उठ खे माण्हू कारी आहे हिन जे करे जेको इहा ॻाल्हि आहे मुंहिंजो तो कंहिंखां ॿुधो साईं मां ॻाल्हि ॿुधी आहे मुंहिंजो अफ़वाह जे मथां कन रखण वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो आहे त सभ खां वॾो कूड़ो उहो आहे जेको कंहिंजी ॿुधायल ॻाल्हि बग़ैर तहक़ीक़ जी ॻाल्हि अॻिते फैलाए इहा ॻाल्हि अहिड़ी हुजे या न हुजे इहो ज़ुल्म एतिरो हुजे न हुजे मां हुनजी का तरतीब नथो कयां थी सघे त इहा ॻाल्हि थी हुजे लेकिन अॼु ताईं अहिड़ी ॻाल्हि साम्हूं कोन आई आहे पर इहो ज़ुल्म त पंहिंजी जॻह ते लेकिन मुस्लमान ऐं तूं ॾिसूं असां ई तूं केॾा वॾा ज़ालिम आहियूं असां ई तुंहिंजे ॿार वारे ज़ुल्म खे छॾ जेके तिन खे ज़ालिम चऊं था हू तो थोरो ज़ुल्म कयो आहे पहिरियां ज़ुल्म कयासीं से छॾ पहिरियां ज़ुल्म कयासीं से त छॾ पर बाद वारे ज़ुल्म जी ॻाल्हि कयां जॾहिं सैलाब आयो आहे जॾहिं मुसीबत आई आहे मां पंहिंजे तक़ीर में चवंदो आहियां ही जॾहिं सैलाब आयो आहे ही तकलीफ़ आई आहे ही मुश्किलात आई आहे छा मूंखे तोखे ईमानी हया आयो मूं ई तोखे ईमानी गैरत आई मूं ई तोखे ईमान तोखे झंझोड़ियो न मुंहिंजा दोस्त असीं तूं पंहिंजे अमलनि खे बदलाण जे बजाए अॼु बि जेकॾहिं मुंहुं तुंहिंजो रुजू आहे त उन हुक्मराननि ॾे आहे उन वज़ीरनि ॾे आहे उन अमीरनि ॾे आहे ओ मुस्लमान उन अमीरनि जे दर ते पोइ वञ पहिरियां अल्लाह जे बारगाह में तूं सरबत जो थी उन वज़ीरनि ॾे पोइ न्यार उन्हनि सरदारनि ॾे पोइ न्यार पहिरियां अल्लाह जे बारगाह में तूं सरबत सुजूद थी पर असां ई तुंहिंजो ज़ुल्म एतिरो करे रहिया आहियूं असां ई तो ज़ुल्म जी इहा हद आहे मां चवंदो आहियां मां सख़्त लफ़्ज़ चवंदो आहियां नथो चवां असां ई तो पंहिंजा घर भरिया
असाई तो पांचन खे नवाज़ियो, असाई तो अज़ीज़न खे ॾिनो, लेकिन जेके हक़ीक़ी मज़लूम आहिनि उन्हनि ते असाई तो रुजू कोन कयो, जेके जेतिरो हक़ खपियो उन पंहिंजे लाइ कयो, पंहिंजनि अज़ीज़नि लाइ कयो, उन्हनि माण्हुनि जी मदद कई जेके हक़ीक़ी मुस्तहिक कोन आहे। हक़ीक़ी मुस्तहिक जेके आहे उन्हनि ताईं अॼु बि उहा चीज़ कोन पहुती आहे, उन्हनि माण्हुनि खे कुझु कोन मिलियो आहे, चाहे उहे जबल जे कुंड में आहिनि, के मैदाननि में आहिनि, के कहिड़नि इलाइक़नि में आहिनि, के पाणीअ जे विच में आहिनि, उन्हनि ताईं उहा हक़ीक़ी इमदाद कोन पहुती आहे। अॼु बि पहुती आहे त असांजी तो रोड वारनि खे पहुती आहे, असांजी तो वरी उन मां पंहिंजी किथे सियासत चमकाई आहे, किथे पंहिंजो नालो चमकायो आहे, किथे पंहिंजी क़ौम चमकाई आहे, किथे पंहिंजी आज़ाद ख़िलाफ़त चमकाई आहे। असांजी तो जो अॻियो ई इहो आहे, अञा बि असांजी तो खे क्या ग़ैरत कोन आई आहे त हेॾो अल्लाह जो अज़ाब अचे रहियो आहे, हेॾी अल्लाह जे तरफ़ां हीअ डंबर आहे। पर अॼु बि असीं तो अल्लाह जे बारगाह में वञण जे बजाय उन ग़रीबनि खे ॾियण जे बजाय मुंहिंजी तुंहिंजो इहो हाल आहे त असीं पंहिंजे घर खे भरे वेठा आहियूं। इन में के वॾे नंढे जी ॻाल्हि कोन आहे, के अमीर ग़रीब जी ॻाल्हि कोन आहे, उन में सभु हिकु जहिड़ा आहियूं। जेकॾहिं मुंहिंजो के थोरे ताईं हथु पहुतो आहे मां उते हथु आयो आहे, तुंहिंजो घणे ताईं हथु पहुतो आहे त उते हथु आयो आहे, तो वटि मूं वटि थोरो पहुतो आहे मां उन मां पंहिंजनि खे नवाज़ियो आहे, तव्हां वटि घणो पहुतो आहे तव्हां पंहिंजे नाले खे उन मां नवाज़ियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा के फ़र्द जी ॻाल्हि न आहे, इहा के क़ौम जी ॻाल्हि न आहे, इहो मुंहिंजी तुंहिंजे मुआशिरे जो अलमियो आहे, इहो पूरे असांजे हिन मुआशिरे जो ज़ुल्म आहे जेको असीं तूं इहो ज़ुल्म करे रहिया आहियूं। उहो मुस्लमान गिरेबान में चाकल जो टाइम आहे, अल्लाह जे तरफ़ रुजू करण जो टाइम आहे, अल्लाह जे तरफ़ कहिड़े मौक़ कंदासीं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, उन वक़्त जंहिं महिल अल्लाह तबारक व तआला अथणी तोखे पुछा कंदो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन वक़्त ताईं तुंहिंजो छा हाल हूंदो। असां एॾा ज़ालिम बणिजी चुका आहियूं, ॿेड़िया बणिजी चुका आहियूं, पोइ चऊं था ऐं तकलीफ़ छा लाइ, मुश्किलात छा लाइ। यादि कंदा दोस्त हूंदा, जुमे मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बयान कई, आख़िरी उहा हदीस बयान कयां। दुरूद शरीफ पढ़ो। मौलाना नबीना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बड़ी शौक है बस दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना नबीना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि तस्लीमन कसीरा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना नबीना मौलाना महबूबना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ या हदीस ॿुध जाम, मिठे सोणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुध जाम, पंहिंजे हे सां हटाए जाम, पंहिंजे दिलि खां सोच जाम त मूं में तूं में केतिरियूं बुरायूं आहिनि, असांजे मुआशिरे में केतिरियूं बुरायूं आहिनि, असांजे मुल्क में केतिरियूं बुरायूं आहिनि। हे केस न ईंदा, हे मुसीबतूं न ईंदियूं, हे ज़ुल्म न थींदा त ॿियो छा थींदो। मुंहिंजा दोस्त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो साहबी सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जो पुत्र हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला नो फरमाए तो असां सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में वेठा आसीं। इब्न माजा जी हदीस आहे, नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां खां बाद हिकिड़ा माण्हू ईंदा, हिकिड़ी क़ौमूं ईंदियूं जिन में उहे 5 बुरायूं फैलजंदियूं। और मुख़्तलिफ़ हदीस में कंहिंजा बि ज़िक्र आहिनि, पर हिन हदीस में 5 शयुनि जो ज़िक्र आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि में 5 उहे ख़सलतूं पैदा थींदियूं, उहे बुरियूं आदतूं पैदा थींदियूं, उहे उन्हनि में ऐब ऐं ज़ुल्म पैदा थींदा जिन जेके तव्हांजे पहिरियनि क़ौमनि में कोन हा। ये शयूं पहिरीं क़ौमनि में कोन्हियूं। अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त पहिरीं ॻाल्हि इहा आहे जो उन्हनि में ऐलानिया बेहयाई फैलजी, ऐलानिया बुराई फैलजी, ऐलानिया ज़िना फैलजंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं ऐलानिया बुराई फैलजी वेंदी उनजे करे छा थींदो, उनजे करे हदीस जा लफ़्ज़ आहिनि त ताउन फैलजंदो, हिकिड़ी वबाई बीमारी आहे उहा फैलजंदी। ऐं अल्लाह जे नबी फरमाए थो त अहिड़ियूं बीमारियूं फैलजंदियूं जेके जिन जा नाला तव्हां कॾहिं कोन ॿुधा हूंदा। हाणे अंदाज़ो लॻायो, असां ई तो कॾहिं कोरोना जो नालो ॿुधो, असांजे वॾनि में केसर कान हूंदी, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन जे असां ई तूं लपेट में अची विया आहियूं। मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह माण्हू खोड़ सारा केसर जा मरीज़ आहिनि, अलाए कहिड़नि कहिड़नि बीमारियुनि जा मरीज़ आहिनि। वजह छा आहे? अल्लाह जे महबूब जो फरमान आहे त
बेहयाई फाशी जॾहिं हद खां ज्यादा फैलिजंदी त उन क़ौम में बीमारियूं बि अहिड़ियूं फैलिजंदियूं जॾहिं कंहिं क़ौम जो नालो ई कोन ॿुधो हूंदो। मुंहिंजा दोस्त इहे असांजे बुराइनि जे करे आहिनि, इहे असांजे बेहयाइनि जे करे आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो ॿी ॻाल्हि इहा उन्हनि में थींदी जो उहे ज़कात कोन ॾींदा। असीं तूं पाण खां पुछूं अल्लाह जेकॾहिं असांखे ॾिनो आहे असीं माल जी का ज़कात ॾियूं था, पैसे जी ज़कात ॾियूं था, ॾोकर जी ज़कात ॾियूं था, असांजे तो वटि ज़कात जो नालो कोन आहे। हा कंहिंखां को ज़कात जो माल अचे, का इमदाद अचे, का ग़रीब जो माल अचे, उहो फॿाइण लाइ वेठा हूंदा आहियूं लेकिन ॾींदा कोन आहियूं। उहे माण्हू ज़कात खाईंदा आहिनि, किथां को ज़कात जो पैसो ईंदो आहे त उहे माण्हू पंहिंजे मथां इस्तेमालु कंदा आहिनि जंहिंजे मथां ज़कात जाइज़ ई कान हूंदी आहे। अल्लाह रहम फरमाए उन्हनि ग़रीबनि जे मथां, उन्हनि वीचारनि जे मथां जेके ज़कात ॾींदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला चलनि जी ज़कात क़बूल फरमाए छो त उहा ख़र्च थींदी आहे उन्हनि माण्हुनि जे मथां जेके माण्हू अमीर आहिनि, ख़ुदि ज़कात ॾियण वारा आहिनि, उनजे मथां ज़कात लाज़िम आहे लेकिन पाण जंहिंजो माल खाइनि था। अल्लाह जे नबी फरमाए थो जॾहिं इहा ॻाल्हि थींदी ज़कात माण्हू ॼण बंदि करे छॾींदा उनजे करे कहिड़ो केरु नाज़िल थींदो, कहिड़ो केरु नाज़िल थींदो जो अल्लाह जो नबी फरमाए थो उनजे मथां बारिश रुकी वेंदी। जॾहिं उहो बारिश जा दुआऊं घुरंदा पोइ अल्लाह तबारक व तआला तमर मां उन बारिश खे रोकींदो आहे। पोइ जॾहिं इहा बारिश रुकिजी वेंदी, पोइ जॾहिं वधीक अर्ज़ु कंदा पोइ अल्लाह तबारक व तआला उन तमर मां उन बारिश खे खोलींदो। इहा बारिश एतिरी थींदी जो उहा सुख जे बजाए दुख जो सबबु बणंदी, उहा कहर जो सबबु बणंदी। मुंहिंजा दोस्त अॼु जेको असां तुंहिंजे मथां इहो सैलाब अचे रहियो आहे, इहे जेके मुश्किलातूं अचे रहियूं आहिनि, इन जो सबबु मुंहिंजा दोस्त इहो आहे जो असीं तूं अल्लाह जे राह में ख़र्च करणु छॾे ॾिनो आहे। पोइ इहा जेका बारिश आहे उहा रहमत जे बजाए असां तुंहिंजे लाइ ज़हमत बणिजी वई आहे। त मुंहिंजा दोस्त असां अल्लाह जे ज़ात ते रुजू कयूं, अल्लाह खां दुआ घुरूं कि पंहिंजे अमलनि जे जेके बुरा अमल आहियूं उन्हनि खां रुकिजी वञूं। अल्लाह तबारक व तआला असां तुंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदो। सोणे नबीअ फरमाए टी ॻाल्हि उन में पैदा थींदी, नाप तोल में कमी। असीं सोचींदासीं त जेके दुकानदार हूंदा सिर्फ़ु ते ई नाप तोल में कमी कंदा, असीं त का शइ विकिणूं ई कोन था, असीं त का चीज़ ॾियूं ई कोन था, असीं नाप तोल में कमी कीअं कंदासीं। पोइ मुंहिंजा दोस्त नाप तोल सिर्फ़ु उन सामान जो कोन थींदो आहे, कमी पेशी सामान में उहो कान थींदी आहे, हर फेल में कमी पेशी हूंदी आहे। उहे तुंहिंजो इहो हाल आहे जो ॻाल्हि तोड़े तुके कोन कंदा आहियूं। असीं तूं ॿियूं ॻाल्हियूं त सभु छॾ लेकिन ॻाल्हाईंदा आहियूं, कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं, गिला कंदा आहियूं, ॻाल्हि वधाए बयानु कंदा आहियूं। जिते सची ॻाल्हाइण जी ज़रूरत हूंदी आहे उते ॻाल्हि खुटाए ॻाल्हि कंदा आहियूं, यानी या उन ॻाल्हि खे वधाईंदा आहियूं या घटाईंदा आहियूं। त इहा बि त कमी पेशी थी। मुंहिंजा दोस्त इन्हनि ॻाल्हियुनि जे करे अल्लाह तबारक व तआला जो महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद थो फरमाए त इन माण्हुनि जे मथां पोइ अल्लाह तबारक व तआला ज़ालिम बादशाह खे मुसलत कंदो, इहो उन्हनि जे मथां ज़ुल्म कंदो। ओ मुंहिंजा दोस्त अॼु असां हुक्मराननि जो ॾोह ॾेई रहिया आहियूं त हीअ पाण में सभु बगिरेबान आहिनि, फिलाणो पुछड़ो आहे, फिलाणो सुठो आहे, हिकिड़ो वञे थो ॿिए जी सिफारिश कयूं था, ॿिए जी गिला कयूं था। ओ मुंहिंजा दोस्त उहो को उन हुक्मराननि जो ॾोह कोन आहे। ओ मुंहिंजा दोस्त उन्हनि जो को कसूर कोन आहे, उहे त पुछड़ा त ज़रूर हूंदा लेकिन असल में तुंहिंजे अमाल जी पुछड़ाई आहे। अल्लाह तबारक व तआला असां तुंहिंजे मथां उन्हनि हुक्मराननि खे मुसलत फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला जे महबूब फरमायो आमालुकुम उम्मालुकुम, तव्हांजा अमल ई तव्हांजा हुक्मरान हूंदा आहिनि, तव्हांजा बादशाह हूंदा आहिनि, तव्हांजा जहिड़ा अमल हूंदा तव्हांजे मथां अहिड़ा बादशाह मुसलत कया वेंदा। त मुंहिंजा दोस्त असांखे खपे त असीं पंहिंजा अमल सुधारियूं। अल्लाह जे नबीअ फरमायो त उन क़ौम में चोथी ॻाल्हि जेका पैदा थींदी त उन्हनि जा जेके अमीर हूंदा, जेके उन्हनि जा बादशाह हूंदा, जेके उन्हनि जूं अदालतूं हूंदियूं उन्हनि में इंसाफ़ कोन हूंदो, आदिल बादशाह कोन हूंदा। अॼु असां तुंहिंजे साम्हूं असां तुंहिंजे बादशाहनि में अदल आहे, असां तुंहिंजे अदालतुनि में अदल कोन रहियो आहे। बादशाह आदिल किथां थींदो मुंहिंजा दोस्त।
असांजी तो काज़ी यादल कोन्हनि जज यादल कोन्हनि असांजी तुंहिंजूं अदालतूं जेके आहिनि वो रातों रात फैसला कंदियूं आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह माफ़ फरमाए अल्लाह जे नबीअ फरमायो जॾहिं गैर आदिल बादशाह ऐं गैर आदिल जज उन जे मथां मुसलत कया वेंदा उन जे मथां अल्लाह तबारक व तआला दुश्मन खे मुसलत फरमाईंदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु चऊं था अमेरिका असांजो दुश्मन आहे अॼु चऊं था असांजे मथां जेको तो फिलानो मुल्क हमलो करे रहियो आहे इंडिया दुश्मन आहे अरे छा गैर मुस्लिम जी हिम्मत जो मुसलमान खे उहो ललकारे मुसलमान जो को दुश्मन बणिजे मुसलमान जे मथां को हमलो करे उहो मुसलमान मुंहिंजे तुंहिंजे मथां आई आहे ईमानी गैरत ख़तम थी वई आहे मुसलमान त उहो आहे चवंदासीं त अमेरिका वॾो असलो आहे सुपर पावर आहे हाणे सुपर पावर जी छा हैसियत आहे नेटो गॾिजी करे अफगानिस्तान जे मथां हमलो थो करे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चंद उहे माण्हू जिन में जेके बाज़ार ग़रीब आहिनि बाज़ार में सिर्फ़ मामूली हथियार आहिनि लेकिन ईमानी गैरत आहे ईमानी ताक़त आहे अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हिम्मत थो अता फरमाए माॻीअ जूं ॻाल्हियूं त पुठियां आहिनि सीरत ऐं तारीख़ त परे पई आहे रसूलुल्लाह जे ग़ुलामनि जी त सीरत भरी पई आहे लेकिन असां सिर्फ़ अफगानिस्तान जे मुसलमाननि जो मिसाल वठो उन्हनि ईमानी गैरत आंदी पंहिंजे अंदरि उन पूरे नेटो जी ताक़त खे उन जे पूरे नेटवर्क खे उन पूरे अमेरिका खे पंहिंजे मुल्क मां कढी छॾियाऊं उन रूस खे चणा चॿाए छॾियाऊं ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे मुसलत जॾहिं थींदा आहिनि अदालतूं नाइंसाफ़ अची वेंदो आहे पोइ घेरनि खे मौक़ो मिलंदो आहे पोइ असां तुंहिंजे मथां हमलो कंदा आहिनि अल्लाह जे नबीअ फरमायो त पंज ई चीज़ूं न क़ौम में जॾहिं पैदा थींदी उहा छा हूंदी उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतनि जा तारक हूंदा सुन्नत जी ॻाल्हि आहे असीं तूं पंहिंजे गिरेबान में चाचू असां तूं फर्ज़ खे वेझा आहियूं पहिरियां त कोन थे पढ़ियासीं निमाज़ी की वजह कोन हुआसीं घर तबाह थी विया इलाइक़ा तबाह थी विया माल तबाह थी विया कुझु का चीज़ कोन रही पर छा मूं तो अल्लाह ॾे रुजू कयो हा फेसबुक ते वठा हूंदी आहे व्हाट्सअप ते वठा हूंदी आहे सोशल मीडिया ते घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि साईं तौबा कयो फलाणो कयो लेकिन ईमानी गैरत न आहे जो असां तूं अॼु खपे इहो असां तोखे अल्लाह जे बारगाह में ॾींहं राति क़ुर जी तिलावत हुजे हा ॾींहं राति अल्लाह उन जे रसूल जो ज़िक्र हुजे हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जी ताबेदारी हुजे हा निमाज़ हुजे हा ऐं असांखे सच जी बि पाबंदी करणु खपे हा लेकिन मुसलमान असां तुंहिंजा घर तबाह थी विया माल तबाह थी विया इलाइक़ा तबाह थी विया लेकिन असां तो अल्लाह जे साम्हूं सिंधी बि कोन झुकाए थी अल्लाह जे नबीअ फरमायो जॾहिं इहे तव्हां सुन्नत जो तर्क थींदो तो तव्हांजे मथां सभु अज़ाब बि ईंदा पर घर घर में झगड़ो जहिड़ो शुरू थी वेंदो अॼु मुंहिंजा दोस्त जी छा हाल आहे घर घर में जहिड़ो आहे इलाइक़े में जहिड़ो आहे किथे क़ौमी जहिड़ो आहे किथे सियासी जहिड़ो आहे किथे कहिड़ो जहिड़ो आहे किथे कहिड़ी ॻाल्हि आहे उहो मुंहिंजा दोस्त जी वजह छा आहे वजह इहे सभु मुंहिंजी तुंहिंजा अमल आहिनि अल्लाह जे नबीअ खां दीन खां दूरी आहे रसूलुल्लाह खां दूरी आहे सुन्नत खां दूरी आहे उहो मुंहिंजा दोस्त जी जेकॾहिं चाहियूं था त असांजे अंदरि को तब्दीली अचे असांजे मथां केत बंदि थियनि असांजे मथां मींहं बंदि थियनि असांजे मथां मुश्किलातूं ख़तमु थियनि अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में रुजू कयूं अल्लाह जे बारगाह में सर्व सुजूद थियूं अल्लाह खां दुआऊं घुरूं ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ॻाल्हि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ु कयां मूंखे जेके टाइम ॾिनो हुयो हुन में 5 मिंट मुंहिंजा बाक़ी आहिनि इन जे करे मां इहो अर्ज़ु कंदुमि आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि मां अर्ज़ु कयां हज़रत उमर फारूक जो दौर आहे कंहिंजो दौर आहे उमर फारूक जहिड़े आदिल बादशाह जो दौर आहे हज़रत उमर फारूक जे ज़माने अक़दस में केत आयो आहे दुकार आयो आहे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत उमर फारूक थोरो मुतवजा थियो ॻाल्हि ॿुधो गम जी ॻाल्हि आहे असांजी कुझु अमल जी ॻाल्हि आहे हज़रत उमर फारूक जे दौर में केत अचे वियो दुकार अचे वियो मुसीबत वधी वई हज़रत उमर फारूक आदिल बादशाह हो अमीर मोमिनीन हो रसूल जो ॿियो ख़लीफ़ो हो पाण छा कयूं जो मिस्र ॾे माण्हू मोकिलियाऊं शाम ॾे माण्हू मोकिलियाऊं उठनि जा काफ़िला मोकिलियाऊं उतां अनाज घुरायाऊं तव्हां त मुंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि मां ॾुकार ख़तमु कयो वञे दुख ख़तमु कई वञे हज़रत उमर फारूक जेको अनाज आंदो हूंदो
या मुईत वारी हालत कोन हूंदी, असांजी तुंहिंजे मुआसिरे वारी हालत कोन हूंदी त जेको ॾाढो सुकाबो जंहिं वटि घणो आयो उहो नास कयो, जेको ताक़त वारो उन फबायो। न न हीअ उमर फारूक जी अदालत ई, उहो उमर फारूक उनजी अदालत जो इहो मिसाल मशहूर आहे। हज़रत मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे, उमर फारूक जे दौर में हिकिड़ी औरत ही उहा पोड़ी ही उहा तेल खयो पई अचे, उहो ज़मीन जे मथां हुनजो तेल हारजी पियो आहे। ज़मीन जे मथां जेका चीज़ हारबी आहे उहा ज़मीन चूसे छॾींदी आहे, चूहे छॾींदी आहे। औरत वेठी आहे, तारो कतार रोई रही आहे, ग़रीब आहे। हज़रत उमर फारूक जो गुज़र थियो आहे। उमर फारूक रोज़ उन औरत खे ॾिठो आहे, फरमान लॻो आहे, औरत छा लाइ तूं रोई रही आहीं, कहिड़ी वजह आहे? चवण लॻी आहे, ओ उमर फारूक, या अमीर अल मोमिनीन, ओ मुसलमाननि जा ख़लीफ़ा, मां ग़रीब आहियां, मां तेल पचाइण जो खणी पई वञा, मुंहिंजे पैसा थोरा, उहो तेल मुंहिंजो ज़मीन चूसे वई आहे, ज़मीन जे मथां हारजी वियो आहे। क़ुर्बान वञा उमर फारूक जे अदालत जे मथां, क़ुर्बान वञा उमर फारूक जे काम जे मथां, क़ुर्बान वञा उमर फारूक जे शान जे मथां। पाण ज़मीन ते तरक़ी ते पेर हयो आहे, पेर हणी करे पाण फरमायो आहे, ओ ज़मीन छा तुंहिंजे मथां उमर फारूक अदल कोन कयो आहे, छा तुंहिंजे मथां उमर फारूक इंसाफ़ कोन कयो आहे, जो तूं ग़रीब जो तेल चूसे वई आहे। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह लिखे थो, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो आहे त उन ज़मीन तेल वापसि उबलियो आहे, उहो बर्तन जेको उन औरत जे हथ में हो, उहो जेतिरो जो तेल ज़मीन पी वई, उहो ज़मीन चूसे वई, उहो ज़मीन तेल वापसि ॾिनो आहे उमर फारूक जॾहिं उनखे हुकुम कयो आहे। मुंहिंजा दोस्त अंदाज़ो लॻाए त ज़मीन जेका चीज़ चूसींदी आहे वापसि कोन ॾींदी आहे, जेसीं ताईं असीं को मशीनियूं न लॻायूं त बि उहा चीज़ कोन मिलंदी। ठीकु आहे, चीज़ पाणी या तेल ज़मीन मां हले था कढी सघूं था, लेकिन इहा करामत ही उमर फारूक जी, रसूलुल्लाह जो उन आदिल ग़ुलाम जी जे पूरी धरती जे मथां अदल क़ाइमु कयो हो, उन उमर फारूक जे जॾहिं दौरे ख़िलाफ़त में, दौरे हुकूमत में जॾहिं कैद थो अचे, उहो उमर फारूक बारे मुल्क मां अनाज थो घुराए, उहो इंसाफ़ सां तक़सीम थो करे। अल्लाह जे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सहाबी आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत हारिस मुज़नी रज़ी अल्लाह तआला अन्हु, उहो ख्वाब थो ॾिसे, ॿिन्ही जान जे सरदार खे ॾिसे थो। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं था, ओ हारिस, असां सम्झो त उमर वॾो समझदार आहे, पर अॼु उमर समझदारीअ खां कमु कोन पियो वठे। हज़रत हारिस फरमाए थो, रसूलुल्लाह ये लफ़्ज़ फरमाया, मां जागी पियो आहियां, मां जागी पियो आहियां, मां हज़रत उमर फारूक जी ख़िदमत में सुबुह पहुतो आहियां, वञी करे अर्ज़ु कयो आहे, या अमीर अल मोमिनीन, मां ॿिन्ही जाननि जे सरदार सोने दिलबर मुस्तफ़ा के ॾिठो आहे, अल्लाह जे महबूब मूंखे हे लफ़्ज़ फरमाया आहिनि। उमर फारूक परेशान थी वियो आहे, छा ॻाल्हि आहे? ॿिन्ही जाननि जे सरदार इहे लफ़्ज़ मुबारक छा जे करे फरमाया आहिनि? पाण अकेले फ़ैसिलो कोन कयो आहे कि अॼु असीं तूं कंदा आहियूं या साईं तुंहिंजा हुक्मरान कंदा आहिनि, पाण रसूलुल्लाह जे वॾनि वॾनि सहाबनि खे घुरायो आहे, पाण मजलिस क़ाइमु कई आहे, पाण फरमाया ओ मुंहिंजे रसूल जा ग़ुलाम, जेॾी मां इन तख़्त ते वेठो हुउमि, जॾहिं मां इन मक़सद ते वेठो हुउमि, जॾहिं तव्हां मूंखे रसूलुल्लाह जे इन ग़ुलाम जे मथां अमीर मुक़ररु कयो, उन ॾींहुं मां तव्हांखे चयो त उमर फारूक खां जेकॾहिं का ग़लती थिए, रसूलुल्लाह जे फरमान जी का ख़िलाफ़ती थिए, त मूंखे उन वक़्तु तव्हां गिरेबान में वठिजो ऐं मूंखे इन मसइले सां लाहिजो। ॿुधायो, मूं इंसाफ़ कोन कयो आहे या तव्हां में इंसाफ़ कोन आहे, छा ॻाल्हि आहे? फरमान लॻा त उमर फारूक, असां तुंहिंजे का ग़लती कान ॾिठी, न कोई को अहिड़ी तो ना इंसाफ़ी कई आहे, अहिड़ी को ना अदली कई आहे जंहिंजे करे अहिड़ी ॻाल्हि थी हुजे। पाण फरमायो, छा ॻाल्हि आहे? अल्लाह जे नबीअ फरमायो त उमर खे मां समझदार सम्झो हो, पर ही ना समझी करे रहियो आहे। वॾा वॾा रसूलुल्लाह जा सहाबी वेठा आहिनि, हिकिड़ो सहाबी उथी बीठो आहे, अर्ज़ु करण लॻो आहे, या अमीर अल मोमिनीन, अल्लाह जे नबीअ जे इन फरमान, इन ख्वाब जी ताबीर मूंखे सम्झ में अचे थी,
मां सम्झां थो त तव्हां ज़ाहिरी असबाब सभु इख्तियार कयो था, ॿाहिरां माल घुरायो था, शाम खां अनाज घुरायो था, बिस्तर खां अनाज घुरायो था, टिनि मुल्कनि खां तव्हां अनाज घुराए करे माण्हुनि जो त मटावो कयो था, माण्हुनि जी बुख मिटाइण जी कोशिशि कयो था, पर असुल जेका ॻाल्हि आहे उन उहा तव्हां कोन कई आहे, जेको असां कई आहे। हज़रत उमर फारूक फरमाइण लॻो त कहिड़ी ॻाल्हि आहे? उन सहाबीअ चयो या ॻाल्हि इहा आहे त असां दुनिया जे दरवाज़ा वञी खटकाया पर अल्लाह जे बारगाह में रुजू कोन कयो। तो मिस्र खां बि अनाज घुरायो, तो शाम खां बि अनाज घुरायो, तो ॿियनि मुल्कनि खां बि अनाज घुरायो, तो दुनिया वारनि खां मदद तलब कई, पर तो अल्लाह जे बारगाह में मदद तलब असां सभिनी गॾिजी करे कोन कई। असुल इन जो मदाओ ॾुकार जो इहो आहे, केत जो इहो आहे, हिन मुसीबत जो असुल मदाओ इहो आहे जो अल्लाह जे बारगाह में रुजू करणु। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, ऐं तूं बि अॼुकल्ह इहो करे रहिया आहियूं, असांजे इलाइक़े में बि इहो थी रहियो आहे त फिलाणे सोसाइटी, फिलाणे के अंजुमन, फिलाणे के माण्हू, फिलाणे के सरदार, फिलाणे असांजे वज़ीर, फिलाणे असांजे इलाइक़े मां हेतिरी इमदाद आई, फिलाणी इमदाद आई, अञा फिलाणे तरफ़ां कुझु कोन कयो, हुकूमत कोन कयो, असां सां मर्कज़ कुझु कोन कयो, असां सां फिलाणे पार्टी जा माण्हू कुझु कोन कयो, असां सां फिलाणे सरदार कुझु कोन कयो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असीं तूं एॾे रुजू करे रहिया आहियूं, इन जे माल ॾे अखियूं पारे रहिया आहियूं, ऐं जिन खे मिलियो आहे उहे फुबाए रहिया आहिनि, जिन खे न मिलियो आहे उहे वात पारियो वेठा आहियूं। लेकिन असुल जेका हक़ीक़त आहे हिन मुसीबत खे रोकण जे लाइ, हिन मुश्किलात खे रोकण जे लाइ, उहो आहे अल्लाह जे बारगाह में हथ खणणु, अल्लाह जे बारगाह में रोअणु, अल्लाह खे अर्ज़ करणु, ओ मालिक साईं, ओ मौलाए करीम, इहा मुसीबत जेका आई आहे त न के सरदार जे हथ में आहे, न हुकूमत जे हथ में आहे, केरु केतिरी बि ताक़त हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, या हुकूमत जी ताक़त न आहे जो हिन पाणी खे रोके सघे, हिन सैलाब खे रोके सघे, हीअ अल्लाह जी ताक़त आहे। जे रब या मुसीबत या मुश्किल आंदी आहे उहो ई हटाए सघे थो, उन जो ई दरवाज़ो खटखटायूं, उन जे बारगाह में शिकायत कयूं, उन खे ई अर्ज़ु कयूं। यकीन मुंहिंजा दोस्त इतां ई मदाओ थींदो। अॼु जो पैगाम इहो आहे त असीं इनफरादी तौर ते, इज्तिमाही तौर ते पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरूं, पाण खे ॾोही साबित कयूं, पंहिंजे गुनाहनि खां मोह मरियूं, अल्लाह जे बारगाह ॾे रुजू कयूं, अल्लाह खां दुआ घुरूं त मौलाए करीम इहा मुश्किल घड़ी तो आंदी आहे, तूं ई हटाईंदे। असीं रसूलुल्लाह जा गुलाम आहियूं, असां हबीब जा गुलाम आहियूं, तुंहिंजे सुहिणे दिलबर नबीअ जा गुलाम आहियूं, जो कुझु बि आहियूं, पुछड़ा आहियूं, बेकार आहियूं, लेकिन दामन तो मुस्तफा जी वसी आहे। या अल्लाह असांखे मुस्तफा जे सदके माफ़ फरमा, असांखे महबूब जे सदके में माफ़ फरमा, असांजे मथां करम नवाज़ी फरमा। मुंहिंजा दोस्त, इहो ई दर आहे, इहा ई जॻह आहे, इतां ई महिरबानी थींदी, इतां ई करम नवाज़ी थींदी। त इन जे करे असां पंहिंजे घर में निमाज़ पढ़ायूं, पाण बि निमाज़ पढ़ूं, क़ुरान आहे त क़ुरान जेके पढ़ियल आहिनि क़ुरान जी तिलावत कनि, अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कयूं, रब महिरबानी फरमाईंदो, अल्लाह इनायत फरमाईंदो, ऐं ग़रीब जे मथां ज़ुल्म छॾे ॾियो। जेकॾहिं ग़रीबनि जो कोई चीज़ तव्हां ताईं पहुचे थी, के रुपयो पहुचे थो या किरोड़ पहुचे थो, उहो हक़ीक़ी तौर ते उन ग़रीबनि ताईं पहुचायो। जेसीं ताईं तव्हां ग़रीबनि जा हक़ खाईंदव, जेसीं ताईं इहो आयल जेको माल आहे उहो मज़लूमनि ताईं, उन मुस्तहिक़नि ताईं न पहुचाईंदव, ख़ुदा जो कसम खणी करे मां फिलहाल सभिनी ॻाल्हि कयां थो, के शख़्स जी ॻाल्हि न आहे, के वज़ीर जी, के अमीर जी, के वॾेरे जी ॻाल्हि न आहे, सभिनी जी ॻाल्हि कयां थो, उन में असीं सभु शामिल आहियूं। जेसीं ताईं तव्हां उन ग़रीबनि ताईं इहो माल न पहुचाईंदो, इहो ज़ुल्म बंदि कोन थींदो, अञा हिन में वाधारो थींदो। इन जे करे तौबा ताइब थियो, अल्लाह खां दुआ करो, अल्लाह जे बारगाह में माफ़ी घुरो त मौला असांखे माफ़ कर। अरे तव्हां ग़रीबनि जा माल जेके पंहिंजा घर आणे भरिया आहिनि, ख़बर आहे सॼी, कंहिंखे ख़बर न आहे, जेके पंहिंजा घर भरिया अथव ग़रीबनि जा माल खणी करे केसि ताईं खाईंदव। जेकॾहिं सैलाब आयो, उन क्यारनि जे मथां सैलाब आयो आहे, बेले वारनि जे मथां सैलाब आयो आहे, चाकारे वारनि हाड़े वारनि जे मथां सैलाब आयो आहे, जबल वारा हिन मुसीबत में मींहं में मरी रहिया आहिनि। इन्हनि जो जेकॾहिं तव्हां खाई करे पंहिंजा घर जेकॾहिं भरिया, ख़ुदा जो कसम मां खणी तव्हांखे चवां थो, उहो मुंहिंजा दोस्त वॾे खां वठी नंढे खे चवां थो, सभु हुन में मुंहिंजे आहियूं। मां तव्हांखे चवां थो, इहो सैलाब हिन उथल खे ॿोड़े सघे थो। इहे जेके वॾनि वॾनि जंगात जॻह ते असीं रहिया पिया आहियूं, जिन खे पंहिंजे घरनि जे मथां असांखे पंहिंजे वॾो ज़ोम आहे, वॾो गुमान आहे, ख़ुदा जो कसम ज़रो कोन बचंदो। इन जे करे अवां अल्लाह जे बारगाह में रुजू कयो ऐं ग़रीबनि जो हक़ ग़रीब ताईं पहुचाइण जी कोशिशि कयो। अल्लाह तबारक व तआला महबूब जे सदके में, रसूल जे सदके में, असांजे इंसाफ़ हक़ जे तुफ़े असांजे
रब जे बारगाह में रुजू करण जो तो फेल अल्लाह ताला असाई तुझे मथा मेहरबानी फरमाइंदो अल्लाह असाई तुझे मथा करम नवाज़ी फरमाइंदो अल्लाह इन मुसीबत के रोकींदो अल्लाह इन मुश्किलात के रोकींदो अल्लाह तबारक व तआला मु गुनाहगार जो चवण जे तुझे बारगाह में कबूल मंजूर फरमाए मां पूरी सॼी दुनिया जी ॻाल्हि कई आहे मां मुआशिरे जी ॻाल्हि कई आहे मां के फर्द खे कोन चयो आहे मां के क़ौम के वॾेरे के सरदार के कोन चयो आहे मां पूरे असांजे मुआशिरे जी ॻाल्हि कई आहे हर हिकु पांडे सम्झे ईअं न हितां उथूं आदि साईं चयो त फिलहाल जेको आहे न इन इहो कयो असां तोखे त मारियो ई इन फिलहाल जेको ॿियनि जे तरफ़ हिकिड़ी आङुर बि कंदा आहियूं ख़बर कान्हे टे आङुरियूं मुंहिंजी तुंहिंजी तरफ़ इशारो थी कनि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो कयूं अल्लाह तबारक व तआला असां तोखे माफ़ फरमाए अल्लाह ताला मुंहिंजे तुंहिंजे मथां महिरबानी फरमाए ऐसा मुंहिंजे